ते जंहिंजी उम्र 8 साल हुजे, नबी करीम जी उम्र मुबारक 40 साल हुजे, 8 सालनि जो ॿारड़ो जेको जंहिंसां रहंदो आहे उहो निशिस्त बर्खास्त उथण वेहण खाइण पीअण पंहिंजे बाबे खां चाचे खां या परवरिश करण वारे खां सिखंदो आहे। असां त सेखारींदा आहियूं ॿार खे अड़े हिन जो पटको त लाहे, साईं मूं वारो छोरो अहिड़ो हरामी आहे जो मामे खे बि मोचड़ा हणंदो आहे या न आहे? अफ़सोस मुसलमान कहिड़ो कहर पियो करी। गुलाब जे गुल जहिड़ा मासूम बचड़ा जंहिंखे कलमो कोन थो सेखारी, अल्लाह अल्लाह कोन थो सेखारी, जंहिंखे निमाज़ मस्जिद जो दर कोन थो ॾेखारी, सेखारी हो त बाबे जी ॾाढ़ी खां वठ फलाणे जो पटको लाहे। अलाए कहिड़ी जहालत वारी घोड़ीअ ते चढ़ियो आहे। अल्लाह सिंशल असांजे हाल ते रहम फरमाए। नबी सही फरमाईंदा आहिनि इंसान जो बहितरीन सरमायो औलाद आहे। हिकिड़े पासे सारी रात नमाज पढ़, सॼी रात बीठो नफ़ल पढ़, सवाब आहे। पर नबी से फरमाइनि था ॿिए पासे तूं रुगो पंहिंजे पुट खे पोटे खे ॾोहिटे खे भाइटे खे तूं पंहिंजे कंहिं अज़ीज़ औलाद खे हिकिड़ो अखलाक सेखार। बचड़ा कचहरी में अचिजे त चइजे अस्सलाम वालेकुम। बाबा वॾो अचे त उन जे आॾो उथी हुनखे हथ ॾिजे, इहो अखलाक आहे। नबी से फरमाइनि था सारी रात नफ़ल पढ़ियई, इहो हिकिड़े पासे आहे, पर जे बच्चे खे अखलाक सेखारी त इहो उन खां अञा मथे आहे। असांजो फर्ज़ आहे त पंहिंजे औलाद खे सुठी तरबियत ॾियूं, सुठी औलाद बनायूं। पर मुंहिंजा प्यारा भाउ अज़ीज़ असांजो धंधो ई उल्टो लॻो पियो आहे। घर में गार न ॾिजे, ॿार गार सिखंदो। घर में बुजो न ॾिजे, ॿार बुजो सिखंदो। घर में लुड़ न कजे, ॿार लुड़ सिखंदो। घर जे अंदरि जेको कमु थींदो ॿार ते उहो असरु थींदो आहे। तंहिंजे करे तरबियत जे लाइ सभु शयूं ज़रूरी आहिनि। अदा जंहिं अलीअ जी तरबियत मुहम्मद करे तंहिंजो शान छा हूंदो? हा, जंहिंजी तरबियत करण वारो ॿिन्ही जहाननि जो सरदार हुजे। वाह शेरे ख़ुदा। ऐं मुंहिंजे महबूब करीम अलैहिस्सलाम जी ज़ात बाबरकात सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ज़ात बाबरकात जे ग़ुलामनि में के खूबियूं अहिड़ियूं कंहिं में हूंदियूं आहिनि जो भली को वॾो हुजे नंढो हुजे शान वारो हुजे पढ़ियो हुजे, पर का खूबी कंहिंजी वरी सभिनि खां निराली हूंदी आहे। सहाबा किराम जूं मजमूई तरह खूबियूं ॾिसजनि त उन जो मंज़िल मक़ाम मर्तबो जुदा आहे, पर जे इनफरादी तरह सां के खूबियूं ॾिसजनि त हज़रत अली में उहे खूबियूं आहिनि जो मुंहिंजा प्यारा दोस्त उन ते रश्क कजे, हैरत कजे त हे ख़ुदा जो ख़ासि फज़ल आहे जंहिंखे रब जी ज़ात बाबरकात या नेमत नसीब फरमाए। सलात पढ़, मां तोखे ॿ टे ॻाल्हियूं ॿुधायां। अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यदना व नबियना व मौलाना मुहम्मद व आलिही व सुहाबिही व बारिक व सल्लिम अलैहि। ॿुधंदव न? घड़ी ॾे न ॾिसजो, जेकॾहिं 2-3 मिंट मथे थियनि त माफ़ बि कजो। अल्हम्दुलिल्लाह। हाणे ॿियो बि अर्ज़ु कंदुसि त मां हज़रत अली जी शान त ॿुधायां थो, पर हाणे 27 बि अचे पई। मस्जिद जो चंदो ॾींदा हो पंहिंजे मर्ज़ीअ सां, पर 27 जो चंदो वरी मां तव्हां खां घुरां थो। ठीकु आहे न साईं? मस्जिद में चंदो त पंहिंजे मर्ज़ी सां था ॾियो, उहा तव्हांजी मर्ज़ी, पर हीअ आउं तव्हां खां 27 जे राति जे लाइ चंदो घुरां थो। त हिकु असांजा हाणे दोस्त शागिर्द ईंदा, अवां दिलि खोले हिन में मदद कजो। अल्लाह साईं तव्हांखे अजुर अता फरमाईंदो। दुरूद शरीफ़ बुलंद आवाज़ सां। अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यदना व नबियना व मौलाना मुहम्मद व आलिही व सहाबिही व बारिक व सल्लिम तस्लीमा। मुंहिंजा प्यारा दोस्तो हज़रत अलीअ जे सीरत जे किताबनि में लिखियल हूंदो आहे, ख़ासि करे इब्न खलकान वारे लिखियो आहे। अल्लामा इब्न खलकान सुन्नी आलिम आहे, वॾो आलिम आहे, वॾो मुहक़िक़ आहे। उन वॾी तारीख़ लिखी आहे, तारीख़ इब्न खलकान जे नाले सां। उन जे अंदरि हज़रत अली करमल्लाहु वजहुल करीम जे बारे में लिखियो आहे बुज़ुर्ग त मुंहिंजे महबूब मुहम्मद अरबी अलैहिस्सलाम जे नबूवत जे ऐलान खां अॻु में घणा साल अॻु में? हाणे ॾिसो अली साईं जी उमिरि आहे 8 साल। महबूब ऐलान कयो आहे कहिड़ी उमिरि में? 40 साल। महबूब करीम अलैहिस्सलाम जी ज़ात बाबरकात जे ज़िंदगी मुबारक मां घणा साल नंढो चइबो अदा? 38। चओ घणा साल साईं? 38 साल। लिखो अचेव थो 38। हाणे बीहो हिकिड़ी ॻाल्हि ते मां पोइ अॻिते हलां।
अदा जे 38 में अवां 8 मिलाईंदो त घणा थींदा? पीढ़ीअ ते त पक्का हूंदा हो। 32 चओ न अदा, घणा साल फ़र्क़ु थियो? 32 साल। 32 साल नबूअत जे ऐलान खां अॻु में हज़रत अली करमल्लाहु वजल करीम जी ज़ात बाबरकात पंहिंजे बाबे साईं जे घर में ख़ैर जो तवल्लुद थिया। बीबी साहिबा जंहिंजो नालो आहे हज़रत बीबी हज़रत फातिमत बिन्ते असद। हज़रत अली जे नाने जो नालो असद आहे, अम्मा जो नालो फातिमा है। महबूब मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ज़ात बाबरकात उन प्यारी पाक दामन बीबी साहिबा जो खीर मुबारक पीतो आहे। रिदाई मुंहिंजे महबूब जी अम्मड़ा हबीब करीम जे ज़ात बाबरकात जी उन बि ख़िदमत कई हुई। महबूब करीम खे पंहिंजे माउ खां वधीक प्यार ॾींदी हुई। दोस्तो अदीज़ो मुस्लमान भाइरो, तवज्जो जी ज़रूरत आहे, ख़्याल जी ज़रूरत आहे। मुंहिंजे हबीब करीम जी ज़ात बाबरकात जॾहिं हुन जे घर में रहंदा हुआ, संदुन घर में पलबा हुआ, ख़िदमत नबी पाक जी हज़रत अली जो वाल साईं कंदो हो। बीबी साहिबा पंहिंजे बच्चे वांगुरु भाईंदी हुई, हुज़ूर उन खे अम्मा वांगुरु भाईंदा हुआ। हबीबन करीमन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ज़ात बाबरकात कंहिं कम सां के ॿार वञनि था। इब्ने ख़लकान वारो लिखे थो अली मुर्तज़ा जी विलादत थी आहे, ख़ैर जो ॼावाहल ॼमण खां बाद में हालत इहा आहे जो अली साईं जूं अखियूं बंदि लगियूं पयूं आहिनि। ॿार हिकिड़े ॾींहं खां पोइ ॿिए ॾींहं ते अखियूं खोलींदो आहे, आस्ते आस्ते पर पटींदो आहे, ॾिसंदो आहे, वरी खोलींदो आहे, ॾिसंदो आहे। पर हज़रत अली करमल्लाहु वजल करीम मुसलसिल ॼमण खां बाद 8, 9, 10 ॾिहाड़ा गुज़रिया, अखि खोले ई कोन पियो। सेहतमंद आहे, जिस्मानी तरह सही आहे, का बीमारी कान्हे का। अखियूं छो नथो खोले? पीउ माउ खे तशवीश आहे, अञा माउ खे वधीक परेशानी आहे। मुंहिंजो प्यारो नबी करीम अलैहिस्सलाम जी ज़ात बाबरकात ॿाहिरि वियल हा, कंहिं कम सांगे सां जॾहिं वापसि आया, ख़बर पई त मूंखे सौट ॼाओ आहे, चाचे साईं जी घर जी झोली साई थी आहे। पाण हली विया अम्मा साइण खे, यानी हज़रत अलीअ जे जीजल अम्मा खे मुबारक ॾियनि था पिया। अम्मा साइण चए थी साईं बचड़ो त ॼाओ आहे, फर्ज़ंद त ॼाओ आहे, ॾाढो सेहतमंद आहे, ॾाढो सुहिणो आहे, पर ख़बर न आहे अॼु 8, 10 ॾिहाड़ो आहे, अखि खोले ई कोन थो। मुंहिंजे महबूब मुर्की ॾिनो आहे। उहे मुल्ला जेके चवंदा आहिनि त नबीअ खे सुभाणे जी ख़बर कान्हे, नबीअ खे भित जे पोयां जी ख़बर कान्हे का, उहो ग़ैब दान नबी खिली थो जे फरमाए थो अम्मा अलीअ जे अखियुनि खोलण जो वक़्तु अची वियो आहे। बाबा कीअं आयो आहे? पाण फरमाइनि था मूंखे ॾियां थो हथनि में खणा, तुंहिंजे पेट में हुयो। अली उते कसम खयो हो त मुंहिंजा मौला दुनिया ते वेंदुसि त पहिरियों पहिरियों दीदार मुहम्मद करीम जो कंदुसि, रसूलुल्लाह जे दीदार करण खां बाद में अखियूं खोलींदुसि। इन जे करे मां हिते कोन हुउसि। सुहिणे अलीअ खे बि ख़बर आहे त मुंहिंजो हबीब कोन्हे, कंहिंजे हथनि में आहियां। हाणे मुंहिंजे हवाले कयो त मां हथनि में खणांसि, झोली में आणियांसि, दुआ बि कयांसि। पाण ई पाण अली साईं पंहिंजो हो कसम बि पूरो कंदो, मां मुहम्मद जो दीदार बि कंदो। दुरूद शरीफ बुलंद आवाज़ सां अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यदना व नबियना व मौलाना मुहम्मदिन व आलिही व असहाबिही व बारिक व सल्लिम अलैहि। किताब लिखनि था जंहिंमहिल नबी पाक जी ज़ात बाबरकात मुंहिंजे हबीब करीम खे हथनि में खयो आहे ऐं मुस्तफ़ा ॻाल्हाए चवनि था इफ्तह ऐनैक या अली, ओ अली पंहिंजूं अखियूं खोल, तूं हाणे मुहम्मद जे झोलीअ में। मुझे प्यारे मुर्शिद शेरे खुदा अली मुर्तज़ा अखियूं खोले मुझे दिलबर मोहम्मद करीम जो दीदार कयो आहे। सभई चओ सुभान अल्लाह, ॾाढे चओ सुभान अल्लाह। हबीबन जो दीदार करे पंहिंजे अखियुनि खे ठारियो आहे। ओ मुंहिंजा अदा जंहिं जवान जो इहो शान हुजे जो दुनिया ते अचे त पहिरीं नज़र रसूलुल्लाह ते पवे, पर जे अमड़ जे पेट में हुजे त बि रसूलुल्लाह खे सुञाणे। मुंहिंजा अदा बीबी साहिबा जे बाब में लिखियल आहे त जॾहिं हज़रत अली पेट में हूंदा हुआ, महबूब घर में ईंदा हुआ, बीबी साहिबा बेसाख्ता आदत जे ख़िलाफ़, अॻे ईअं कोन थींदो हो, पर अलीअ जे अचण खां बाद में जॾहिं अम्मा जे पेट में आया आहिनि त बीबी साहिबा जी चाचीअ साइण जी जीअं जो रसूलुल्लाह ते नज़र पवंदी त उथी बीही रहंदी। इहा ॻाल्हि ज़रा अरबनि जे लाइ ॾुखी आहे, छो त वॾो माण्हू नंढे जी इज़त करे ॾुखी आहे। नंढो करे
वरी बीबी साहब जा जेके भाउ रहा तन चो त ही छा असांजो शान खानदान वॾो आहे तू मोहम्मद जे लाइ उथे थी भाइटियो आहे तुंहिंजो ॾेर जो पुटु आहे तू हुनजी चाची माउ जे जाइ ते आहे उथणु तोखे न खपे बीबी साहिबा फरमायो मां मजबूर आहियां पाण कान थी उथां मुंहिंजे पेट मुबारक में जेको हमल आहे मुंहिंजे पेट मुबारक में जेको बचड़ो आहे पोइ धीउ आहे या पुटु आहे ख़ुदा खे ख़बर आहे पर जंहिं महिल मुंहिंजे हबीब जी ज़ात अचनि था त मां ॿुधां थी आवाज़ थो अचे अस्सलातु वस्सलामु अलैका या रसूल अल्लाह अस्सलातु वस्सलामु अलैका या हबीब अल्लाह अस्सलातु वस्सलामु अलैका या रहमतल लिल आलमीन पोइ उहो ॿारड़ो आहे जेको मूंखे मजबूर करे मोहम्मद जे सलाम लाइ उथारींदो आहे सुभान अल्लाह ईअं वरी कीअं आहे अरब ॾाढो ॾुखियो मञींदा हुआ तोखे ॿधंदासीं उथी ॾेखार ॿधो रसा नीर जंजीरूं हणी वेहारे सुक करे सोढ़ो करे जो चुरी बि न सघे हाणे तू उथजा त ख़बर पए दोस्तो अदीज़ो कुछ टाइम गुजरियो हबीब जी प्यारी चाची वेठड़ी आ रसा नोड़ियूं ॿधा पिया आहिनि हेॾो मुंहिंजे हबीब जी ज़ात नमूदार थी आ छा नतीजो निकितो रसा टुटी आ बीबी साहिबा उथी वई शाह साहब फरमाईंदो आहे नव नीयर 10 ॾामणियूं 15 पे ढपियास पर जॾहिं पिरी ॾिठास त छिरक छनाई हिकिड़े नीर हा रसा हा कुझु बि हुया पर जमल मुंहिंजे प्यारे दिलबर मोहम्मद अरबीअ जे मथां नज़र पइजी वई आहे अड़े जंहिंखे अली उथारे उहो कीअं वेहे अली साईं जे ताक़त जे आॾो रसा छा कंदा मालूम इहे थो थिए त अली बहादुर आहे ॼमंदे ई शेर आहे चओ ॼमंदे ई ॾाढे चओ ॼमंदे ई उन खां कुर्सी खसण वारो केरु आहे जेको ईअं चवे सो ॾफेर आहे हा न साईं जेको रसा टोड़े छॾे अम्मा जे पेट में आहे अम्मा खे उथारे छॾे असदुल्लाह गालिब बहादुर आहे उन जे आॾो का दुनिया जी ताक़त न आहे उन बहादुर जे कुर्सीअ ते को वेहण वारो ॼाओ ई कोन्हे को पर जंहिंसां अली गॾु आहे तव्हांजी हुकूमत सलामत आहे हा न साईं अरे जेकॾहिं परवेज़ मुशर्रफ कावड़जे थो त नवाज़ शरीफ़ खे लांधी जेल में मोकिले छॾे थो पियो जे फौजी डिक्टेटर में इहा ताक़त आहे त ख़ुदा जो कसम आहे शेरे ख़ुदा जी ताक़त जो अंदाज़ो आहे ई कोन को मोहम्मद जे मुसल्ले ते ग़लति माण्हू बीहे ऐं अली बीठो ॾिसे ठहे थो अबा सुवाल ई नथो पैदा थिए मुसल्लो मुहम्मद जो मिंबर मुहम्मद जो उन जे मथां वरी अलीअ जे हूंदे अञा भींग हुजे सुञ हुजे ॿारहं को ही भींग हुजे को हुजे ई कोन त पोइ खणी चइजे पर अली बि हुजे वरी ग़लति माण्हू बीहे इहो ठहे ई कोन थो साबित अली हुननि सां गॾु हो हुननि जो हमदर्द हो हुननि जो साथी हो हुननि सां तालुक रखण वारो हो ऐं मुंहिंजा दोस्तो अज़ीज़ो असां सुन्नत जमात जो त अक़ीदो आहे त अली जहिड़ो न को ॼाओ न को ॼमंदो दुरूद पढ़ सलात पढ़ ॿुधाए अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यदना व नबियना व मौलाना मुहम्मदिन व आलिही व सुहाबिही वाज़वाजिही वबारक वसल्लम तस्लीमा दोस्तो अदीज़ो शेर खुदा रज़ी अल्लाह तआला अन्हु जी ज़ात बाबरकात जी विलादत भी काबतुल्लाह में थी आहे शेख सादी फरमाईंदो आहे कसेरा मुयस्सर नशुद इन सआदत बकाबा विलादत ब मस्जिद शहादत अहिड़ी नेकी कंहिंखे मिली कान जो ॼमे त अल्लाह जे घर काबतुल्लाह में वरी जेकॾहिं हुन जी शहादत थिए त बि अल्लाह जे घर मस्जिद में ईअं न अॼोके ज़माने में ॼमे सैनिमा में माई फिल्म ॾिसण वई उहो पोयनि पसाहनि में आहे त बि फिल्म ते हाणे त घर वेहो पर न अहिड़ा खोड़ अख़बारनि में बयान पढ़ूं पिया रोज़ानो अचनि पिया त माई वीचारी फिल्म ॾिसंदे ॾिसंदे ख़ैर जो 2 ॾींहंनि वारी ॿचिड़ो ॼणे वेही रही हाणे जेको उथंदे ई फिल्म में ॼमंदो तो हो डंडे कूंडे में न मरंदो त ॿियो छा कंदो आहे बा अल्लाह साईं जल जलालू अमन वालू शल तव्हां असांखे पको दीनदार बनाए
अली जी इब्तिदा भी अल्लाह जो घर रहा त इंतहा भी अल्लाह जो घर रहा। दुनिया में आयो आ तभी अल्लाह जे घर में, जे अल्लाह के प्यारो थियो आ शहीद थियो आ तभी अल्लाह जे घर में। कूफे जे जामियो मस्जिद में नमाज जे टाइम ला वज़ू करे पाण खुदा जो फर्ज पाण अचन था पिया। हिकिड़े शकीउल कल्ब खारजी सोने अली अल मुर्तजा के खंजर वहाए कढियो आ। हजरत अली से शहीद थियन था पिया। ओ रमजान शरीफ जी की तारीख आ। ओ मुंहिंजा प्यारा दोस्तों अजीजो इनमा अंदाजो लगाए त अली जी इब्तिदा कहिड़ी आ त इंतहा कहिड़ी आ। तरीक़त जा जेके भी सिलसिला हन, नक्शबंदी हुजे, कादरी हुजे, सहरवर्दी हुजे, चिश्ती हुजे, ये मशहूर तरीक़ा न दा। हिकिड़ा असांजा भाउर नक्शबंदी हन, हिकिड़ा असांजा भाउर कादरी हन, हिकिड़ा असांजा भाउर सहरवर्दी हन, हिकिड़ा असांजा भाउर चिश्ती हन। असांजे सिंध में मुंहिंजा प्यारा दोस्तों नक्शबंदन जी वॾे खां वॾी दरबार लुआरी शरीफ हज़रत ख्वाजा मोहम्मद ज़मा रहमतुल्लाह अलैहि जेके पहिरां पहिरां हज़रत इमाम रब्बानी जे ख़लीफ़े जा ख़लीफ़ा हुआ, वॾा वक़्त जा कामिल वली हा। नक्शबंदी सिलसिले खे तमामु वॾे खां वॾी तक़वियत उन अल्लाह जे वलीअ वठराई। कादरी तरीक़े में असांजे सिंध जे अंदरि पहिरों पहिरों शख़्स अॼु नसरपुर में सुतो पियो आहे, जेको पीरान पीर अब्दुल कादिर जीलानी जो सॻो पोटो आहे। पोइ ॿिया बुज़ुर्ग पैदा थिया। राणीपुर वारी दरगाह शरीफ़ थी, पीर साईं पागारे वारनि जी दरगाह शरीफ़ थी, घोटकी वारनि सैयदनि जी दरगाह शरीफ़ थी, गंबट वारनि बुज़ुर्गनि जी दरगाह थी, नेंग शरीफ़ वारनि जी दरबार थी। इहे जेतिरा बि जीलानी बुज़ुर्ग आहिनि इहे सभु कादरी आहिनि, हज़रत अब्दुल कादिर जीलानी जे सिलसिले जा आहिनि। वरी मुंहिंजा प्यारा दोस्तों सहरवर्दी तरीक़नि जो वॾो इमाम वक़्त जो गौस हज़रत गौसल आलमीन गौस बहावल हक़ मुल्तान वारा उहे मुल्तान में रहा, पर उन जी गादी जो सिलसिलो वरी सिंध में हज़रत मखदूम सरवर नूह रहमतुल्लाह अलैह। अहिड़ो त कामिल वली हो सरवर नूह रहमतुल्लाह अलैह जो अञा ॼाओ ई कोन्हे को 200 साल अॻु में दरियाह जो पासो ॾेई हज़रत मखदूम बिलावल टल्टी वारो ॿेड़े ते लंघियो आ। मलाह खे चयईं अबाहे अटो जो अटो बि ॾिजो, सलाम बि ॾिजो। अंदाज़ो त कर त ख़ुदा जे वलीअनि जो छा मक़ाम मर्तबो आहे। और मुंहिंजा प्यारा दोस्तों अज़ीज़ो जो सहरवर्दुनि जो सरदार आहे असांजा मुर्शिद करीम हज़रत रोज़े धणी रहमतुल्लाह अलैह पंहिंजे मलफूज़ात में बार बार घणनि जायुनि ते लिखियो आहे गौसुल हक़। हज़रत मखदूम साहब जे लाइ मखदूम सरवर नूह रहमतुल्लाह अलैह जे लाइ पाण लिखियो अथनि त वॾो वक़्त जो कामिल गौस हो। वरी चिश्ती बुज़ुर्ग आहिनि उहे वजी हज़रत मखदूम साहब मुईनुद्दीन चिश्ती अजमेरी अजमेर वारो बुज़ुर्ग आहे जेको हिंदुस्तान में रहंदो आहे। जंहिं अल्लाह जे वलीअ जे फैज़ सां हिकिड़ी निगाह सां 90 लख काफ़र मुस्लमान थिया। घणा साईं? 90 लख। ये 4 तरीक़ा मशहूर आहिनि, नक्शबंदी, कादरी, सहरवर्दी, चिश्ती। पर ख़ुदा जो कसम आहे इन सभिनी चइनी तरीक़नि खे फिरीगिरी फैज़ अलीअ जे दर तां मिलंदो आहे। फिरीगिरी अवां ॾिसंदो त विलायत वलीअ खे मिलंदी तॾहिं आहे जॾहिं सोहणे अलीअ जा दस्तख़त थींदा आहिनि। जॾहिं अलीअ जी दरबार में ईंदो आहे वलीअनि जो सरताज मुंहिंजा दोस्तो विलायत जो धणी हज़रत अली करमल्लाहु वजल करीम क़यामत जे ॾींहं ताईं जंहिंखे बि विलायत मिलंदी तंहिंखे शेरे ख़ुदा जे दरवाज़े तां मिलंदी रहंदी। शुक्र आहे जो तुंहिंजो असांजो पीर आहे। मञो था न? अल्हम्दुलिल्लाह पाण मञण वारा आहियूं। हिन महीने जे 21 तारीख़ शहीद थियो आहे। अल्लाह तबारक व तआला शल सोहणे अलीअ जी असांखे सची सही मुहबत नसीब फरमाए। 27 जे राति जलसो थींदो, अव्हांखे दावत हुजे, पूरो थींदो, दुआ ख़ैर थींदी, ख़त्मे में शरीक थियो, अव्हांखे दावत हुजे। राति जो अल्लाह जो कलाम ॿुधो, सलाह तस्बीह पढ़ी वेंदी, दुआऊं थींदियूं, रोज़ो रखाइबो, ख़ुदा कंदो तव्हां असांजा बेड़ा पार थी वेंदा। अल्लाह सिंशल तव्हांजी असांजी हाज़िरी क़बूल फरमाए, महबूब करीम जी मोहब्बत नसीब फरमाए। असांजो दोस्त हाजी कमरदीन बीमार आहे, अल्हम्दुलिल्लाह हाणे अॻे खां सही थियो आहे, हुनखे दवाउनि फ़ाइदो शुरू कयो आहे, उनजे लाइ बि दुआ घुरो अल्लाह ताला हुनखे शफ़ा नसीब फरमाए। ऐं जेके बि मरीज़ हुजनि तन सभिनी खे ख़ुदा मर्ज़ खां छॾाए, जेके बि सुवाली हुजनि तंहिंजा ख़ुदा सुवाल पूरा फरमाए। रब जी ज़ात सभिनी जूं बीमारियूं दूर कर, मौला सभिनी मरीज़नि खे शफ़ा अता फरमा, मौला सभिनी जूं तकलीफ़ूं दफ़ो फरमा, सभिनी खे सिहत कामिला व आजिला अता फरमा। ख़ुसूसन असांजे दोस्त हाजी कमरदीन खे शफ़ा नसीब फरमा, तंदुरुस्ती अता फरमा, शिफ़ाए कामिला व आजिला अता फरमा।
मुंहिंजे महबूब जा उम्मती घणा ई गॾु थिया आहिनि, ख़ाली झोलियूं खणी आया आहिनि, सवाली मौला कंहिंखे ख़ाली न मोटाइजां, तुंहिंजे दर ते जेको आयो तुंहिंजा बेड़ा पार फरमाइजां, सभिनी जे दिलि जूं नेक तमन्नाऊं नेक मुरादियूं पूरियूं फरमाइजां। सल्लल्लाहु तआला अला हबीबिही सय्यदना व मौलाना मुहम्मदिन व आलिही व असहाबिही अजमईन।